वो ना वे तो सही 1 मिनट। अदा काल भी तकड़ कई थी, आज वरी तकड़। सजो माई काल भी न बीठे। ॿुधा त सही किदा वञी थो? बाबा कल तकड़ में वञा पियो, मुमताज मौलाई खे शहरी पुॼाइणी हुई। अच्छा हा, इन में तकड़ हुई मूंखे। ओ अदा तूं वरी कॾहिं खां शाइर थियो आहे? इन सभु फनकारनि खे त मथे मुंहुं पुॼायो आहे। शमन हुजे, मुमताज मौलाई हुजे। अच्छा त जीअं जलाल चांडियो मथे वियो, पोइ मुमताज मौलाई खे बि पुॼाईंदे उहो बि मथे? मथे ना बाबा, मशहूर कयो आहे। अदा अॼु ताईं त मूं तुंहिंजी शाइरी जो का कलाम ॿुधो ई न आहे। कहिड़ी शाइरी लिखी थी? बाबा लिखण वारा असां न आहियूं, लिखण वारा शाइरी ॿिया हूंदा आहिनि। असां सिर्फ़ पुॼाइण वारा आहियूं। छा?